नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। नाज़रीन बलावल भुट्टो ज़रदारी समाजी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव अचण जी तस्दीक कई आहे। बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। कोरोना जूं मामूली अलामतूं आहिनि। बलावल भुट्टो ज़रदारी चयो त घर मां वेही कमकार खे जारी रखंदुसि। मुल्तान जे योम तासीस वारे जलसे खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदुसि। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा आहियूं त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। बलावल भुट्टो ज़रदारी समाजी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव अचण जी तस्दीक कई आहे। बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। कोरोना जूं मामूली अलामतूं आहिनि। बलावल भुट्टो ज़रदारी चयो त घर मां वेही कमकार खे जारी रखंदुसि। मुल्तान जे योम तासीस वारे जलसे खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदुसि।